अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका बड़ी खां पोइ किस्त अचण वारी यानी जी धमाकेदार तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी कहाणी ॿुधाईंदा हलूं ऐं सॼी अपडेट अॼु तव्हांखे तफ़सील सां ॾींदासीं। अॼु तव्हांखे ख़ासि ख़बरूं ॾींदासीं इन वीडियो में। दोस्तों पहिरियों यानी कि पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पेज खे बि लाइक शेयर फॉलो ज़रूरु कंदा। दोस्तों हाणे जीअं मूंसां खे ख़बर पवंदी मीर ही क़दम खयो आहे नवाब खान जे चवण ते, ऐं ख़ासि करे नवाब खान इन खे ब्लैकमेल करे इहो क़दम खणायो। मां तव्हांखे पोइ किसी ॿुधायो उहे नवाब खान जा माण्हू हूंदा जेको मोमल खे अगवा करे वेंदा ऐं पोइ जेको आहे इहो कमु ईअं थींदो, मूसा जे मथां इल्ज़ाम लॻंदो। तव्हां ॾिठो ईअं ई थियो। हाणे जॾहिं दरिया खान ऐं मूसा मोटंदा त पुलिस उन्हनि जे लाइ को न को फंदो ठाहियूं वेठी हूंदी रस्ते में। जे उतां बची नवाब भावल वटि पुॻा, भावल पोइ सॼी कहाणी जॾहिं ॿुधाईंदो ही चकर ईअं थियो आहे, पोइ त मूसा कसम खणंदो ऐद कंदो त मां मीर जो सिर खणंदुमि। लेकिन भावल उन खे रोकण जी कोशिशि कंदो, दरिया खान बि रोकण जी कोशिशि कंदो, लेकिन मूसा कान मुड़ंदो। मूसा इहा ॻाल्हि कंदो सभिनि जा घर मीर बर्बादु कया नवाब खान जे चवण ते। नवाब खान खे बि कान छॾींदुसि ऐं पुलिस बि जेको आहे मूसा जे लाइ फंदा तयारु कंदी। दोस्तों ईअं न सोचे मूसा त नवाब खान इन खे को वरी ईअं छॾे ॾींदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों जेका पोयां एपिसोडनि में मूं अपडेटां ॾिनियूं तव्हांखे उहे पूरियूं बि थियूं। हाणे अॻिते जेको आहे मीर जो तव्हां एॾो त ख़िलाफ़ु थींदो नवाब खान जे ऐं हू कोशिशि कंदो त भावल ऐं मूसा वारनि सां ठाह करे नवाब खान जो तख़्तो पलटियां, इन खे पूरो कयां ऐं हाशू खे बि पूरो कयां। लेकिन हाशू उहो कमीनो पंहिंजी कमीनप ॾेखारे करे इहो कमु कयो ऐं जेको आहे पंहिंजी भेण सां बि धोखो कयईं, पंहिंजे जेको आहे मतिलबु दोस्तनि सां बि धोखो कयईं। मतिलबु असली कमीनो त हाशू ई आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, अपडेट तव्हां थी असां पुॼाए छॾींसीं। अगरि तव्हां हर अपडेट असांजी ॾिसंदा आहियो त पोइ जे चैनल तव्हां सब्सक्राइब न आहे कयो तव्हां कुझु न आहे कयो। इन जे करे चऊं था चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। ख़ुदा हाफ़िज़।